हाय 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 जियो जियो अदवलन गयो आयदरी बिस्मिल्लाह जवार साईं वायदो दो कयाम मिसरो पड़ा हर अज़ादार जी ज़बान अली अली करे हे उहो दरवाज़ो आहे हिकु घोरो सत मिलंदई हिकु घोरो सत मिलंदई हिकु घोरो सत मिलंदई अच मां तोखे ॿुधायां तकदीर कहिड़ी जात मड़बी आहे तवजो एले हज़रात वेठा मित्र ते तवजो तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राय पकड़ई औलाद मुक़द्दर थो जगाए हाय 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 जियो जियो हदवलद हो जा विदा जाए वादो तो कया अच मां तोखे ॿुधायां ज़वार साईं तकदीर किथे संभलबी आहे हे तरा तवज्जो मित्र दे अॻियां पोयां आज़ादार तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राय पकड़ई औलाद मुक़द्दर थो जगाए तकदीर जे आए तवज्जो राय पकड़ई औलाद छा थो जगाए नानो जहान ते आए सरवर हुसैन जो नानो जहान ते आए सरवर हुसैन जहान ते आए सरवर हुसैन जो हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो बिस्मिल्लाह जेके हथ उथियान के कमीने दर्जा मोहताज न थियन नानो जहान ते आहे सरवर हुसैन जो हम शक्ल पैगंबर अकबर हुसैन जो दर दर ते न फिर वो पीर न बना जे पीर के चावरन जे हेठा बूटियूं नजर न गलाइंदो हलो तो पीर उहो बना तुझी मैयत अञा कबर में न लहे कबर में न लहे अली जी कुर्सी पेरियां लगे जियो जियो फरिश्ता सवाल कन मन रब का मोमिन चुप हो जे अली जवाब हाय 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 ज़वार साईं वायदो तो कया मिसरो वो पढ़ा जे आज़ादार न गलायो मेंबर चढ़े ओ ढेईंदो मास रियाना विड़ंदो मास न पुछनो मां दस एडो वडो मिसरो खाई कियां वई राज़ी आयो पढ़ा मिसरो सुभान अल्लाह अच मां तोखे ॿुधायां मुर्शिद केड़ो बणा पीर केड़ो बणा तवज्जो मिसरे ते मुर्शिद जे कयो तोखे ज़हरा जो लाल कर खाई तो पियो हुसैन जो खाधो हलाल कर जियो जियो ये हथ सलामत हो जान हाथ बुलंद करो हाथ बुलंद करो सभी अज़ादार नाराए हैदरी हाय 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 छादे लाजो पेट में हुसैन जो खाधो इन मुंह सां गिला न गिला पढ़ा मिसरो अच मां तोखे ॿुधायां पीर केड़ो बणा मुर्शिद जे करो तोखे ज़हरा जो खाई तो पियो हुसैन जो खाधो कर विरद सुबह शाम तू हर हर हुसैन जो जियो जियो ये हाथ सलामत हो जाए सुबह शाम हर हर हुसैन जो रब के छड़े थी अजी दो कर हुसैन जो हरी बढ़ाओ आए ख्वाहिश बढ़ा सभी राजी आयो नारो ओड़ो बुधायो तहाने नारे जी आवाज न पुजे जोरदार नारो हुजे हथ बुलंद करे मुर्शिद जे करना तोखे ज़हरा जो लाल कर विरद सुबह शाम तू हर हर हुसैन जो हर हर हुसैन जो के छड़े थी अजीनो कर हुसैन जो हाय 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 मौला तहां ने एक दुआ तो गुलाम हो जा अल्लाह सबे नज़ादारन जो नेक दुआओं कबूल फरमायो अज मां तोखे ॿुधायां भजण वारा केर पीहण वारा केर ॻाल्हायो बाबा पढ़ा तवज्जो आहे
बिस्मिल्लाह असां सहाबा कराम जी इज्जत कंदा आहियूं हर अज़ादार साहबी जी इज्जत कंदो आहे बिस्मिल्लाह हां गद्दार जी इज्जत न कंदा आहियूं जियो बड़ा मिस्र वायदो तो कया मिस्रो इयो जो हर अज़ादार पाण ही दाद भी दींदो दुआ भी दींदो इन मिस्रे ते हर अज़ादार जो हथ बुलंद दिसां मिस्रे ते तवज्जो अचमा तो के बुधाया ओ है मुसलमान जंग में मां भजी विया सरदार मुस्तफा के छड़े जग में रुली विया आ जियो हथ बुलंद कयो हाय दरी ओ है मुसलमान जंग में मां भजी विया छड़े जग में रुली विया अफजल उन्हनि खटी वयो हुसैन जो वाह वाह हाय 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 वाह वाह बिस्मिल्लाह अफजल उन्हनि खटी वयो हुसैन जो जो रवांग ज़िक्र तो भी कंदो कर हुसैन जो साइंसदार ताने ने एक दुआओं कबूल फरमाए जवार खुदा जो कसम एतरो सोचो न हम जेतरो अज़ादारन दाद देनिया दुआ दे राजी आयो बाबा पढ़ाऊं मिस्रो रहे दो हे दरुआ इन दर ते अच इन कसीदे को बियो कसीदो न पढ़ दो हां साईं बिस्मिल्लाह हाजिर का नारो बुधाए मां मिस्रो पढ़ा नानो दो यार हाय धरी शहबीर जे दर कासम खैरात पई हरे हुसैन का इज्जत पई मिले आ जियो अली वारो हथ बुलंद हाज़री शहबीर जे दर कासम पई हरे अता दरे हुसैन का इज्जत मिले खाए तो कुल ज़मानो ही लंगर हुसैन जो खाए दो ना कर खाए तो कुल ज़मानो ही लंगर हुसैन जो तवज्जो है लंगर हुसैन जो हिन दर जो गदा कर कलंदर हुसैन जो सज्जाद भरा मैं थक पईया झोली फैलाए वे उम्मता के जे बरसा शाम जो बाहर ही आयो बैठो हो छादिला जो बड़ी पेरिया हुसैन जी 4 सालन जी धी जी शहादत हुई जवार साईं दिल दी चे अज मां मसाए पढ़ा तहां आजादार सभई मुकान उहे जो जी साईं ज़हरा चाहे कमीने जी दरबार में सैयदन जो काफिलो आयो बिस्मिल्लाह 4 साल